अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असां ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल वेरन जी वस्ती जे बारे में। वेरन जी वस्ती ड्रामो कॾहिं स्टार्ट कयो वेंदो ऐं उन जी केॾी महिल एपिसोड रिलीज़ कई वेंदी। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक लाइ में सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हरंदड़ वीडियो ऐं ॿाहिरनि ताईं सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां भी नवा नवा अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों वेरन जी वस्ती जा 4 डीज़र अची चुका आहिनि ऐं काफ़ी दोस्तनि जो चवण इहो आहे त वेरन जी वस्ती हाणे कॾहिं हलायो वेंदो। दोस्तों वेरन जी वस्ती जा 4 डीज़र भी अची चुका आहिनि ऐं उन जी अञा ताईं प्रोमो नाहे आयो। दोस्तों जेकॾहिं उन जो प्रोमो अची वियो त पोइ हींअर हली वेंदो। अगरि जेकॾहिं उन जो प्रोमो न आयो त पोइ तव्हां इहो सम्झी छॾिजो त इन जी जेका एपिसोड आहे इहो रमज़ान खां पोइ हलायो वेंदो। यानी तव्हांखे पोइ रमज़ान जे महीने जे करे इंतज़ारु करिणो पवंदो, छो जो रमज़ान जो महीनो आहे। अगरि जेकॾहिं हींअर रिलीज़ कयो वियो त पोइ उन खे का बि माण्हू न ॾिसंदी, छो जो हींअर रमज़ान जो दौरु आहे ऐं माण्हू घणा घणा रोज़ा पिया रखनि। उन करे मूंखे उमेद आहे त तव्हां बि रोज़ा रखंदा हूंदव ऐं असां बि रखूं था इंशाअल्लाह। भलारो महीनो आहे दोस्तों, उन करे भलारे महीने जे करे वेरन जी वस्ती ड्रामो कॾहिं बि रिलीज़ नथो थी सघे। हाणे तमामु जल्द ही महीनो गुज़री वेंदो त इंशाअल्लाह उन खां पोइ वेरन जी वस्ती ड्रामो रिलीज़ कयो वेंदो सिंध टीवी ते। दोस्तों हिन में सुठा सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि। ही तकरार ड्रामो सीज़न 2 आहे। दोस्तों तव्हां इहो सम्झी छॾियो तकरार ड्रामो सीज़न 2, छो जो वेरन जी वस्ती ड्रामे में घणा घणा वॾा वॾा अदाकार तकरार ड्रामे जा पिणु कमु करे रहिया आहिनि। तो वेरन जी वस्ती हिकु वॾो सोप सीरियल ड्रामो आहे ऐं तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। हिन में सुठा सुठा पिणु अदाकार कमु करे रहिया आहिनि। हाजिन प्रेमी ऐं ॿिया सिंध जा सुठा सुठा अदाकार ऐं मजू सतार लाड़ ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं मूसा भी हिन ड्रामे में कमु करे रहियो आहे। दोस्तों ही वॾो सोप सीरियल ड्रामो आहे। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।